लालो लालो। हाँ। अच्छा हे चाचा घर तव्हांजा पुलिस साड़े वई असां छाजे करे पुलिस घर तव्हांजा साड़िया? असां न हेठि न मथे न असां ते कच्ची रिपोर्ट आहे। हिकिड़ो कच्चो रिपोर्ट दोस्तो चवंदा आहिनि त विड़नि सां न लताड़जनि बूढ़ा। बूढ़ो हिते बि उहो साॻियो ई मिसाल आहे। हिन चाचे जी जॾहिं आउं काल्ह वीडियो ॾिठी, चाचो पंहिंजे घर ॾांहुं वाजाए करे जॾहिं हिन पंहिंजे हिन रुमाल सां ॻोड़ा पियो गया, उन वीडियो मुंहिंजो जीव झोरे छॾियो। हक़ीक़त में चवंदा आहिनि त ॾाढो जेकॾहिं ॾाढे सां टकरे त उहो पंहिंजी ताक़त जो आज़माइश करे, पर पुलिस खे बि घुरिजे हा त घटि में घटि एतिरो सोचे हा कंहिं ॾाढे मुड़ुस जो जेकॾहिं वञी घर ड्राए हा या ॾाढे मुड़ुस ते कार्रवाई करे हा या जेके मुलविस जवाबदार आहिनि, असीं इहो नथा हरगिज़ चाहियूं त कंहिं जवाबदार कंहिं कातिल कंहिं ॾोहारी ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई न करे, पर अहिड़नि मिसकीननि लाले जहिड़नि मिसकीननि सां पुलिस खे घुरिजे। SSP घोटकी साहब खे असां इहा गुज़ारिश कंदासीं त अहिड़नि मिसकीननि सां हिन जो कख बि न छॾियो अथनि। हिन वक़्तु असीं घर ते अची सरज़मीन जेका ॾिठी आहे, हीअ ॾांहुं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो, हिन जूं कचियूं कोठड़ियूं हुयूं, कचियूं झूपड़ियूं हुयूं, कचा घर हुआ जेके उहे ड्राहे पट कया विया आहिनि साड़े। खटनि ते रखी खटां बि साड़े छॾियऊं। चवंदो त हाणे न गॾु करे हिका जाइ ते हो खटां थी, हो सारी खटां थी। सही। हा हा। ॿिया वरी हे छाई उॾड़ी वई आहे न, वरी सवड़ियूं जेके हुयूं न, सही, अंदरि तपड़ हुया। अच्छा बिस्तरो बि कोन छॾियो तव्हां? न हिकिड़ो हराम हे हाणे माण्हुनि ॾिना थी, हो खुरली में पिया थी ॾिठा थी। अच्छा इहे माण्हू हाणे ॾेई वञनि था ओड़े पाड़े वारा काथां ॾस ॿुधे थो कहिड़ो। हा शाबाश आहे उन्हनि खे। उहे ॾेई आहिनि। अञा रुञ मारड़ अचे पई मतां ईअं सम्झी त मोआ मोर सारा। काफ़ी दोस्त जा आहिनि जेके हिन जी मदद कनि पिया। चाचो ॿुधाए थो त मूं वटि जेके तन ते पातल कपिड़ा हुआ इहे ई सिर्फ़ वञी बचा, जेके तन ते पातल कपिड़ा हुआ। हिन वक़्तु चाचो मेरे सागनी कपिड़नि में बीठो आहे, जेके पहिरें ॾींहं खां वठी इन खे 3 ॾींहं अॻु में पातल हुआ, उन्हनि सागनी कपिड़नि में बीठल आहे। अञा रुञ मारड़ अचे पई मतां ईअं सम्झी त मोआ मोर सारा। जेको अॼु आउं आयुसि उहो बि कंहिं मुख़ैर हज़रात, उनखे अलाह घणो ॾींदो। हाजी दादन ख़ान महर साहब हिन जे लाइ राशन, कपिड़ा, सामान ऐं कुझु रोक रक़म मोकिली। उहा हिन खे अमानत हुई जेका ॾियणी हुई। हाजी दादन ख़ान जो मुंशी बि असां सां हिते गॾु हो, पर असां इहो ई चवंदासीं त ॾोहारनि ख़िलाफ़ ज़रूरु कार्रवाई कयो, पर अहिड़नि गुगदामनि जंहिंजे लाइ हिकिड़ो सिंधी में चवंदा आहिनि गुगदाम, माना इंतिहाई मिसकीन जंहिंखे अपी पाप छॾियो वञे। ही चाचो लालो कंहिं ॾोह में मुलविस कोन हुयो। मां सम्झां थो त चाचे जी जेका उमिरि आहे उहा 70 साल जे क़रीब आहे। अहिड़े मिसकीन सां जेकॾहिं अची पुलिस जेकॾहिं ॾाढो ज़ुल्म जबर करे थी, ही पुलिस मां नथो सम्झां त ही अॼां महताब अहिड़ी हरकत कराए सघे थो त हिन चाचे ते मथां अहिड़ो रेट कराईंदो। मां सम्झां थो ही पुलिस सॼा पंहिंजो पाप लिकाइण जे लाइ सॼो कुझु कयो आहे। असां जेकॾहिं चऊं त ही सॼो कुझु ॼां महताब ॾहरे ते उन्हनि खे वठी आयो हमले खां पोइ, न, हरगिज़ वक़्त खां अॻु में असां इहो नथा चऊं। असीं इहो चऊं था त पुलिस पंहिंजो पाप लिकाइण जे लाइ घर ड्राया आहिनि त जी फरियादी जी कुझु दिलि थधी थिए। बाबा तव्हांखे फरियादी जी जेकॾहिं दिलि थधी करणी आहे, ओरिजिनल जवाबदार ॻोल्हियो। हा चाचो जेकॾहिं जवाबदार हुजे त पोइ भले हिन जा घर तव्हां साड़ियो ड्रायो, असीं नथा चाहियूं त तव्हां कार्रवाई न कयो। क़तल थियल आहे, पर हीअं हरगिज़ न कयो जंहिं अंदाज़ सां। ऐं तव्हांखे उहे बि मंज़र ॾेखारींदुमि त ही जेके चाचे जा बर्तन, अचो चाचा, ही चाचे जा बर्तन बिस्तरा, ही हाणे अनाज अटो कुझु। चाचा खटूं कुझु छॾियऊं भला? खटूं हिकिड़ी न छॾियऊं, हाणे माण्हू ॾेई आहिनि अॼु। हाणे राति हिन पटी ते प्यार। छाते काथे सुता आहियो तव्हां? ॿुधायो, अचो हिते हिन पटी ते। हा हिते राति सुता आहियो? पत्थर में ॿुहारी ॾेई छाई उॾारे हिते सुता। अच्छा जीअं पुलिस आई माना तव्हां पुछाई न कयूं, अचण सां तीली ॾिनो? तीली पहिलो ॾिनो होॾे। अच्छा उहो कंहिंजो घर आहे? उहो पुट जो आहे। अच्छा उहो पुट जो आहे। हा ओॾे बि ॾिनो तव्हां? हा पहिलो ओॾा ई ॾेई करे पोइ हेॾे भॻा आया। बसि पोइ हिते हुयूं त छड़ियूं छपरियूं न हेॾे। छा सड़ी वियो चाचा तव्हांजो? लेला के सड़ी आहे, नंढा फर सड़ी आहे। जानवर बि सड़ी? हा। अच्छा उहे कुतनि कढी असुर जो खाधा पई।
अच्छा उहे असांखे ख़बर ई न पई त के उहो छपरी हुन उन्हनि में वेठा हुआ। ॿियो तुंहिंजो सफ़र गुज़र छा ते आहे लाला, इहो त ॿुधाए जेके नाज़रीन ॾिसनि पिया, तुंहिंजो सफ़र गुज़र छा ते आहे? ॿियो ॿियो इहे आबादी कंदा आहियूं। रहकी कंदो आहे? रहकी पंहिंजी ज़मीन अथई? ज़मीन ई आहे कुझु। अच्छा हा टोटो रहकी कंदो आहे? हा हिकिड़ो एकड़ आहे। हिकिड़ो एकड़ आहे? बसि उहा जेका खाईंदो आहे उहो अन्न बि रखियल हो भला? उहो बि अटो हुयो, अन्न हुयो, थोरो थोरो थोरो, माना जीअं ग़रीबी यार गरीबी यार जीअं खुटे में अची बचाऊं। कंहिं वटि माण्हू घर में हा पुट वटि, कंहिं वटि अधु माण्हू। अच्छा हा उहो बि सड़ी वियो। हा अच्छा कुझु ई न वटो ई न छॾियऊं जो वटो कुझु खणी बि वई पुलिस भला? हाणे हे थां के अधु का हे पिया सड़िया। अच्छा हे सड़ियल थां आहिनि? हा हे सड़ियल थां। पोइ हाणे ओड़े पाड़े वारा हा ओड़े पाड़े वारा मेरे मदद कनि था। खटूं वग़ैरह? हा टपड़ को रिली, को विहाणो, को कुझु, को खट मिड़ेई ॾेई वियो। असां हिन वीडियो ज़रिए उन्हनि दोस्तनि खे मुख़ैर हज़रात खे इहा गुज़ारिश कंदासीं ख़ासि तौर ते बेरूटा वारे इलाइक़े में जेके बि सरहंदी वारा आहिनि, ॿियो न त खटूं बिस्तरा जेके आहिनि उहे हिन चाचे खे ॾेई वञो, जेके चाचे जा मासूम ॿारड़ा आहिनि जेके हिन पट ते पधर ते सुतल आहिनि। हाणे घणियूं खटूं चाचा ॾेई विया आहिनि तव्हांखे? घणियूं खटियूं मिलियूं अथव? 2-3 मिलियूं। 2-3 मिलियूं? हा अच्छा ओड़े पाड़े वारनि ॾिनियूं आहिनि? हा सही। तव्हां छा चवंदा हुए हिन सॼे वेदन ते, हिन सॼो जेको तव्हां सां कलूर कयो आहे पुलिस, उन वेदन उन कलूर ते तुंहिंजो छा चवणु आहे? हाणे असांजो इहो चवणु आहे त कुझु असांजो ॿुधे, जेका मदद थी सघे। सही। हा हुकूमत तौरनि जा काॾां हुकूमत साड़े वई? हा हुकूमत वई साड़े। सही। हा का शइ न छॾे वई। तोखे ॿुधायो सही त कहिड़े इल्ज़ाम में तुंहिंजो घर साड़ियूं था पिया? न कुझु ई न, बसि चयो इहो तीली हणंदा हुया। तीली हणंदा हा हुया? हा लहंदा तीली हणंदा हुया। अच्छा पहिरीं हिकिड़ी तुंहिंजी वीडियो वायरल थी जंहिंमें तूं ॻोढ़ा पंहिंजा उगे पियो, ॾिसे पियो कखनि खे, छो त झिरकी खे बि पंहिंजे आखेर जो ॾुख थींदो आहे। हा घणी महिनत खां पोइ हाणे घर ठाहे सघंदे तूं? केतिरी महिनत कंदे? बूटा वठिबो आहे, कानो वठिबो न आहे हाणे कानो मुल्क में न बूटा न आहे बूटो। सही। तकलीफ़ थींदी पोइ जेतिरनि ॾींहंनि में ठही। कंहिंखे वेही पिटीने इन तकलीफ़ में? हा इन तकलीफ़ में कंहिंखे वेही पिटीने? हुकूमत खे ॿियो कंहिंखे त पिटीनो जेका साड़े वई आहे उन। सही। हा अॻियां कोई न